नाज़रीन, पुराण LBOD ऐं सिम नालनि में घारा पवण सबबि तालके झुॾे जा 80% फसल पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त 20,000 खां वधीक कचा घर ढही पट पइजी विया आहिनि, जंहिंजा 50,000 खां वधीक मुतासिर माण्हू रोडनि, रस्तनि ऐं वाहन शाखनि जे कपरनि ते वेठल आहिनि। असां ॿोॾ मुतासिर माण्हुनि जे कैंपनि ते वञी हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन वक़्तु कहिड़े मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अलियाणी जा रहवासी आहियूं। माने असां में हिते कॉलेज में 350 फैमिली आहे। सिर्फ़ु फ़क़ति न पीअण जो पाणी आहे, न को गवर्नमेंट जो निज़ाम इदारो पहुतो आहे। कंहिं बि माण्हू माने कंहिं वायर कोन कई। तंहिंखां पोइ नंबर ॿियो, पीअण जो पाणी ठुप कोन्हे अथव ऐं बच्चा जेके बुखनि ते मजबूर आहिनि, नंढड़ा मासूम ॿारड़ा, तव्हां उन्हनि जी हालत हली ॾिसो। केरु साईं आहे कोन, मजबूर आहियूं, वेठा आहियूं, सिर बचाए ते आया आहियूं। माल मता असांजो ॿनियूं ॿार सभु तबाह थी विया। हरियाणे जा रहाको आहियूं, जेको असांजो ॻोठु ॿुॾो ऐं आर्मी वारा असांखे रेस्क्यू करे हिते कॉलेज में छॾे विया। हिते को बि गवर्नमेंट जो नुमाइंदो या को बि इदारे वारो असां वटि न आयो आहे। असांजा ॿार बुख काटण ते मजबूर आहिनि ऐं मिनतू सिनतू करे टीम वारनि खे चयोसीं त हिकिड़ो पाणी जो जेको आहे फायर ब्रिगेड ॾेई विया। उन में बि घासलेट अलाए कंहिंजी बदबू हुई, केमिकल कंहिंजी त बदबू हुई, जेको पीअण जे बि लाइक़ु न हो। जेको ॻोठु मुकमल पाणी हेठि अची वियो आहे, जंहिंजा घर जेके तक़रीबन 8 जी खन उहे घर मुकमल किरी चुका आहिनि। हीअ जेके ॿोॾ मुतासिर आहिनि, जेके स्कूल में वेठल आहिनि मरम फाउंडेशन में, पर हितां खां वज़ीर आला सिंध जो गुज़रण थियो आहे, उन हेॾा लड़ी बि कोन ॾिठो आहे त हिननि जा दर्द कहिड़ा आहिनि। हिननि जा मुकमल घर किरी चुका आहिनि। हिननि लाइ वेहण लाइ का शइ न आहे, उनजे लाइ न हिननि खे का इमदाद मिली आहे, न को रिलीफ मिलियो आहे, न टेंट मिलियो आहे। हाणे जेके स्कूल खुलनि 15 तारीख़ ते, ही सभु जेके बेघर थी विया आहिनि, त उनजो को बि अञा ताईं हिननि तदारक न आहे कयो। न हिते DC पहुतो आहे, न मुख्तियारकार पहुतो आहे। ही जेके आहिनि तमामु घणी कसम परसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। असांजी पुरज़ोर अपील आहे त हिननि माण्हुनि जी सार लधी वञे। हाणे असीं पके ते वेठा आहियूं, जुआन धीअरूं आहिनि, न जेको असांखे राशन पाणी मिले, न असांखे मच्छरदानियूं मिलनि, न असांखे कोई तंबू मिले, असां कागर किथां आणियूं। असां तंग आहियूं, सफ़ा तंग आहियूं। असीं नंढड़ा हिकु मड़ा असांजा, हाणे असीं मड़ा कढूं जा ॿार कढूं, असांखे ॿेड़ी वारा आया फौजी छॾे रोड ते हलिया विया। पोइ वरी खणी आया कॉलेज में छॾे विया आहिनि। न पाणी, न राशन, न ॿारनि जी बीमारी जी दवा जो इलाज, न को वॾो को आयो जो पुछा करे त बाबा मामे छा थियो, छा न थियो आहे, केर बि कोन आयो आहे। पंहिंजनि ते न असांजी सार संभाल कंहिं लथी आहे, न लाइट कोन्हे, असांजा ॿार मच्छरनि में बीमार थी विया आहिनि। न असांखे कुझु बि कोन मिलियो आहे, को आसरो कोन्हे, कंहिं शइ जी संभाल कोन लथी आहे। पाणी पीअण जो कोन्हे, ॿार सभु बीमार थी विया आहिनि। मड़ियूं पियूं आहिनि, हिते फोड़ा आहिनि वीचारा, उहे बीमार पिया आहिनि। धणी दौड़े कोन थियो आहे। असीं ग़रीब माण्हू आहियूं, असीं वेठा आहियूं रोड ते। असांजो बच्चनि में मच्छर खाई वञे त असांजो केरु मदद कोन थो करे। केर बि हुजे ग़रीब लोक जी मदद करियो। असांजा ॿार बचण लाइ असीं जिते झुपड़ियूं ठाही वेठा आहियूं, झुपड़ियुनि में ॿार लाइ खणी हिते वेठा आहियूं। असांजी केर बि हुजे असांजी मदद करियो। घर पुराण सबबि ॿोड़े छॾिया, रुगो पाणी आहे, ॿियो हिते कुझु बि कोन्हे को। असांजी न मज़ूरी आहे, न कुझु आहे। असीं परेशान थिया वेठा आहियूं। हीउ मुल्क सॼो पाणी थियो पियो, हितां सिम भरी पई आहे, का शइ कान्हे का। सो असांखे मिलियो कुझु ई कोन्हे। कंहिं बि गवर्नमेंट या को अहिड़ो इदारो हुजे का सार संभाल लाइ, असांखे केरु लही कोन थो। असीं हीअं परेशान वेठा आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।